भाभी नालो ॿुधायो। जी पुष्पा देवी। भाभी तव्हांजी उम्र 28 साल लिखी छॾियोसि। भाभी उम्र सही ॿुधाइजो, छा आहे त मूंखे बि तव्हांजी उम्र जे हिसाब सां बेहोशीअ जे इंजेक्शन जो डोज़ ॾियणो आहे। अच्छा अहिड़ी ॻाल्हि आहे छा? पोइ 32 साल लिखी छॾियोसि। चङी तरह ॾिसी वठो भाभी, दवा अगरि तिर बि घटि या वधि थी वई त हिन जो सिधो असरु किडनीअ ते पई थो सघेव ऐं थी सघे थो किडनी फेल बि थी वञे। अच्छा जी जी, पोइ त डॉक्टर साहब 38 साल लिखी छॾियोसि। अञा बि चङी तरह सोचे वठो भाभी, हिकु दफ़ो ग़लति मात्रा में दवा हली वई त थी थो सघे तव्हांखे ऑपरेशन जे विच में बि होश अची वञे ऐं या त थी थो सघे तव्हां कोमा में बि हली वञो। डॉक्टर साहब तव्हां मुंहिंजी उमिरि 50 साल लिखी छॾियोसि। हाणे भले ई ऑपरेशन थिएटर सां मुंहिंजी लाश ई छो न निकिरे, हिन सां वधीक मां उमिरि नथी ॿुधाए सघां। इट इज फाइनल।